अस्सलाम वालेकुम। लियाकत मीरानी वारी क्लासरूम रोडन खां क्लासरूम रोडन था अॻु में साईं दादा खे तव्हांखे साईं हाल ॿुधायो। सो ज़मान भारी न हुजे, ज़मान हाल ॿुधंदा आहियूं कामन यूज़ कंदा आहियूं त ज़मान भारी इंसान या माण्हू जेको आहे न ज़मान भाड़ीअ सां राब्तो न रखे, दिलेर हुजे ऐं ज़मान हाल साईं तव्हांखे ॿुधायो। अॼु ज़मान हाल ऐं उनजा क़िस्म ज़मान हाल त इहो हलंदड़ हुजे, जेको वक़्तु हलंदड़ आहे उनखे ज़मान हाल चवंदा आहियूं। दुनिया में ज़मान हाल अॼुकल्ह जेको आहे उहो ॾाढो ख़तरनाक आहे। फ़लस्तीन में असांजा मुस्लमाननि खे जेको आहे सो यहूदी ऐं इसराईल जेको आहे टार्चर करे रहियो आहे, उनखे तबाह करे रहियो आहे ऐं ओवरऑल सिंध में क़बाइली भेड़ा इहे असांजे लाइ ख़तरनाक आहिनि ऐं उन सां गॾो गॾु ॾिसो था त असांजी ज़मीन जी वालार कई पई वञे। पर अॼु क्लासरूम मां तालीम जेकॾहिं तव्हां सम्झो था त इहे क्लिप्स जेके आहिनि उहे शागिर्दनि जे फ़ाइदे में आहिनि ऐं तालीम जे प्रमोशन जे लाइ आहिनि, त प्लीज़ मुंहिंजी क्लिप जेका आहे उहा चैनल खे सब्सक्राइब कयो इंशाअल्लाह ताला। सो अॼु तव्हांजी टॉपिक आहे साईं दादा वन ऑफ द वंडरफुल टीचर रियली एंड आई लव दिस मैन। सो ज़मान हाल ऐं उनजा क़िस्म जेके आहिनि साईं तव्हांखे ॿुधाईंदो। थैंक यू वेरी मच। प्लीज़ सर ॾिसो ज़मान हाल। अस्सलाम वालेकुम। अॼु असां ज़मान हाल ऐं उनजे क़िस्मनि जे बारे में सिखंदासीं। तो ज़मान हाल जा बुनियादी जेके क़िस्म आहिनि उहे सिंधी ॿोलीअ में टे आहिनि। नंबर टे में ज़मान हाल मुतलिक़, ज़मान हाल मुतलिक़ मुतलिक़ यानी कि ॿियो ज़मान हाल ख़ासि चवंदा आहियूं। उन खां पोइ आहे ज़मान हाल मुदामी। इन खां पोइ टियों ज़मान आहे ज़मान हाल मुतशक्की। ज़मान हाल जा जेके क़िस्म आहिनि उहे टे आहिनि। ज़मान हाल मुतलिक़, ज़मान हाल मुदामी ऐं ज़मान हाल मुतशक्की। असां पहिरियों ज़मान हाल मुतलिक़ जे बारे में सिखंदासीं, छो त ज़मान हाल जे बारे में असांखे सिखिया आहे। अॼु असां ज़मान हाल जे क़िस्मनि जे बारे में सिखूं था। ज़मान हाल जो जेको पहिरियों क़िस्म आहे उहो आहे ज़मान हाल मुतलिक़। ज़मान हाल मुतलिक़ अहिड़ो ज़मान आहे या हिन जी वस्फ़ जेका आहे त फ़इल जी अहिड़ी सूरत आहे जंहिंमां हलंदड़ वक़्त जे बारे में ख़बर पए, या फ़इल जी अहिड़ी सूरत जंहिंमां ख़बर पवे त फ़ाइल को कमु हलंदड़ वक़्त में करे थो त असां हुनखे ज़मान हाल मुतलिक़ चवंदा आहियूं। माना ज़मान हाल जेको मुतलिक़ आहे उहो असांखे ख़ासि करे ज़मान हलंदड़ वक़्त जे बारे में ॿुधाईंदो आहे। ज़मान हाल जी वस्फ़ आहे त अहिड़ो ज़मान या फ़इल जी अहिड़ी सूरत जंहिंमां ख़बर पवे त फ़ाइल को कमु हलंदड़ वक़्त में करे थो त असां हुनखे चवंदा आहियूं ज़मान हाल मुतलिक़। ज़मान हाल जा मिसाल ते मां तव्हांखे सम्झायां। मिसाल, हू रांदि खेॾे थो, रांदि खेॾे थो। या ॿियो मिसाल आहे त उहे स्कूल वञनि था। ये ज़मान हाल जा मिसाल आहिनि। हू रांदि खेॾे थो, हाणे जेको खेॾे थो फ़इल आहे, या ॿियो जेको मिसाल मां ॾिनो आहे उहे स्कूल वञनि था। हाणे खेॾे थो इन मां असांखे ख़बर पए त हू जेको फ़ाइल आहे उहो को कमु हलंदड़ वक़्त में करे थो। ही खेॾण जो जेको कमु आहे उहो हलंदड़ वक़्त में थिए थो त असां हिनखे चवंदासीं ज़मान हाल मुतलिक़। या उहे स्कूल वञनि था, हाणे स्कूल वञण जो जेको कमु आहे, स्कूल वञण वारो कमु जेको आहे उहो हलंदड़ वक़्त में थिए थो त असां हिनखे चवंदा आहियूं ज़मान हाल मुतलिक़। या ॿियो चवंदा आहियूं ज़मान हाल ख़ासि, छो त मुतलिक़ लफ़्ज़ जी माना आहे ख़ासि। हाणे इन खां पोइ ज़मान हाल मुतलिक़ ठाहिण जो क़ाइदो असां सिखंदा आहियूं त ज़मान हाल मुतलिक़ ठहे कीअं। सिंधी ॿोलीअ में ज़मान हाल मुतलिक़ ठहण जो क़ाइदो, सिंधी ॿोलीअ में ॾिसो मुज़ारिया जेको आहिनि थो, था, थू वग़ैरह मिलाइण सां ज़मान हाल ठहंदो आहे।
ॿोलीअ में ज़मान हाल मुख़्तलिफ़ ठाहिण जो क़ाइदो। प्लस थो या क्यों वगैरह या थी या क्यों वगैरह। मुज़ारे में जॾहिं असां थो या थी या क्यों वगैरह मिलाईंदा आहियूं त असां ज़मान हाल मुख़्तलिफ़ ठहंदो आहे। मिसाल लिखे, सो लिखे मुज़ारे वारो प्लस थो छा थियो, लिखे थो। हाणे लिखे थो ज़मान हाल मुख़्तलिफ़ आहे। या अचे प्लस थो छा थियो, अचे थो। अचे तो ज़मान हाल मुख़्तलिफ़। हाणे लिखे मुज़ारे इन जे करे चयो मुज़ारे लफ़्ज़ जी माना आहे ॿिनि जो पाण में शरीक थियणु। मुज़ारे असांखे हाल ऐं मुस्तक़बिल जे बारे में ॿुधाईंदो आहे। कॾहिं ॻाल्हि कंदो हाल ऐं मुस्तक़बिल जी। मिसाल हिते आहे त लिखे, हाणे उहो हाणे लिखे या ईंदड़ वक़्त में लिखे, माना ॿिनि जो पाण में मेलाप आहे। ॿ ॻाल्हियूं गॾे थो करे। लिखे हाणे लिखे या पोइ लिखे, या अचे हाणे अचे या पोइ अचे, ॿिनि जो पाण में गॾे अचणु। हाणे इन सां जॾहिं असां थो मिलायोसीं त असांजो ठही वियो हू लिखे थो या अचे थो। ही छा आहिनि, ही असांजा ज़मान हाल मुख़्तलिफ़ ठही वियो। इन खां पोइ हाणे असां ज़मान हाल मुदामी सिखंदासीं। ज़मान हाल मुख़्तलिफ़ सम्झ में अची वेंदो तव्हांखे। ज़मान हाल मुदामी, ज़मान हाल मुदामी के कुछ माण्हू ज़मान हाल इस्तिमरारी चवंदा आहिनि। तंहिंजे करे मां लिखी छॾियां ज़मान हाल मुदामी आहे ज़मान हाल इस्तिमरारी। मुदाम लफ़्ज़ जी माना आहे हमेशा। ज़मान हाल मुदाम माना ये अहिड़ो ज़मान आहे जंहिंमां असांखे इहा ख़बर पवंदी आहे त फ़ाइल को कमु हमेशा कंदो रहे थो, उहो बार बार उहो कमु कंदो रहे थो। ज़मान हाल मुदामी, ज़मान हाल जेको मुदामी आहे इहो असांखे ज़मान माज़ी ऐं ज़मान हाल खे गॾे बयानु कंदो आहे। माना को कमु फ़ाइल माज़ीअ में बि कंदो ऐं हाल में बि उहो करे थो, त उनखे असां चवंदा आहियूं ज़मान हाल मुदामी। ज़मान हाल मुदामी जी वस्फ़ इहा आहे त फ़इल जी अहिड़ी सूरत जंहिं मां ख़बर पवे त फ़ाइल को कमु हमेशा कंदो रहे थो, या उहो कमु माज़ीअ में बि कंदो ऐं हाल में बि उहो कमु जारी आहे उहो कंदो रहे थो, त असां उनखे ज़मान हाल मुदामी चवंदा आहियूं। मिसाल खटी कपड़ा धोए थो, सो खटी कपड़ा धोए थो। हिते धोए थो फ़इल आहे। हाणे कपड़ा धोइणो खटी जो कमु आहे। हू जेको आहे जो माज़ीअ में बि उहो कमु कंदो ऐं हाल में बि उहो कमु करे थो। हुनजो धोइण वारो कमु आहे उहो बार बार वक़्फ़े वक़्फ़े सां हर रोज़ उहो कमु कंदो रहे थो। में बि उहो कंहिं ॾींहुं न बि कंदो हुजे, पर उहो हुनजो कमु आहे उहो कमु कंदो रहे थो। उनजे करे असां हिनखे ज़मान हाल मुदामी चऊं था। मुदाम माना हमेशा, फ़ाइल जेको कमु हमेशा कंदो रहे त असां उनखे ज़मान हाल मुदामी चवंदा आहियूं। या छोकिरो मकतब में या खटी कपड़ा धोए थो, या असां हिनखे ईअं लिखी सघां खटी कपड़ा धोईंदो आहे।
छोकरो मकतब में पढ़ंदो आहे। खटी कपड़ा धोंदो आहे। छोकरो मकतब में पढ़ंदो आहे। माना हू माज़ीअ में गुज़िरियल वक़्त में मकतब में दाख़िल थियो, हू पढ़ण वारो कमु करे पियो ऐं हुन जो जेको पढ़ण वारो कमु आहे उहो अञा जारी आहे, हू पढ़ंदो रहे थो। हुनजे करे असां हिनखे चऊं था ज़मान हाल मुदामी। माना छोकरो मकतब में पढ़ंदो आहे। हिनजे करे कुझु माण्हू हिनखे ज़मान हाल इस्तेमाली चवनि था, छो त इस्तेमाली में बि ईअं ई थींदो आहे त फ़ाइल को कमु गुज़िरियल वक़्त में कंदो आहे ऐं उहो जेको आहे तो हाल में बि उहो कमु जारी हूंदो आहे, त हुनखे असां चवंदा आहियूं ज़मान हाल इस्तेमाली। मां तव्हांखे ज़मान हाल इस्तेमाली जो हिते हिकिड़ो मिसाल खे सम्झायां त मिसाल हू स्कूल वञे थो पियो ॾिसो ज़मान हाल जे पोयां पियो मिलाइण सां ज़मान हाल इस्तेमाल थिए थो। हू स्कूल वञे थो पियो, माना हू हुनजो जेको वञण वारो कमु आहे उहो माज़ी में शुरू थियो ऐं उहो हाल में अञा जारी आहे, अञा हू स्कूल वेंदो रहे थो, त हुनखे असां ज़मान हाल इस्तेमाली चवंदा आहियूं। हुन खां पोइ ज़मान हाल इस्तेमाली या ज़मान हाल मुदामी तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। हाणे असां ज़मान हाल मुतशक्की जे बारे में सिखंदासीं। ज़मान हाल जो टियों क़िस्म आहे ज़मान हाल मुतशक्की। मुतशक्की माना शक ॾेखारींदड़। ज़मान माना वक़्त, हाल माना हालींदड़ ऐं मुतशक्की माना शक ॾेखारींदड़। हिन लफ़्ज़ खे ॾिसण सां ई असांखे ख़बर पइजी वेंदी ही जेका वस्फ़ आहे उहा हिन जे नाले में ई समायल आहे। ज़मान हाल मुतशक्की माना अहिड़ो ज़मान जंहिंमां ख़बर पवे त फ़इल या फ़ाइल जेको आहे तो हलंदड़ वक़्त में हुनजे कम में शक ॾेखारे थो। जेको फ़ाइल कमु करे थो या जेको फ़इल आहे, जेको कमु आहे उहो हलंदड़ वक़्त में थिए थो ऐं हुनजे कम में शक ॾेखारे वञे थो। माना हुनजी पक न आहे त उहो कमु पक सां थी रहियो आहे, हुन में शक आहे, त हुनखे असां चवंदा आहियूं ज़मान हाल मुतशक्की। मिसाल छोकरो स्कूल वेंदो हूंदो। छोकरो स्कूल वेंदो हूंदो। वरी हेड़े करे मां लिखां थोरो मापे न थोड़ी देर मिसाल छोकरो स्कूल वेंदो हूंदो। हाणे ज़मान हाल जो जुमिलो आहे, हिन मां ख़बर पए ॾिसो वेंदो हूंदो ही अहिड़ो फ़इल आहे जंहिंमां ख़बर पए थी त हलंदड़ वक़्त में हुनजे कम में शक ॾेखारियल आहे त छोकरो स्कूल वेंदो हूंदो, हुनजी पक न आहे, मतिलबु वेंदो हुजे माना वेंदो हूंदो, त हिनखे असां चवंदासीं ज़मान हाल मुतशक्की। या उहे सबक़ पढ़ंदा हूंदा। केतिरा ई असां हिन जा मिसाल ठाहे सघंदा। उहे सबक़ पढ़ंदा हूंदा। माना हलंदड़ वक़्त में पढ़ंदा हूंदा, हलंदड़ वक़्त में फ़ाइल जे कम में शक ॾेखारियो। असां पक सां चई नथा सघूं, तंहिंजे करे असां हिनखे चऊं था ज़मान हाल मुतशक्की। अॼु असां ज़मान हाल जे क़िस्मनि जे बारे में पढ़ंदे त सिंधी ॿोली में ज़मान हाल जा टे क़िस्म हुआ। ज़मान हाल मुख़्तलिफ़ या ज़मान हाल ख़ासि जंहिंखे चवंदा आहियूं, ॿियो ज़मान हाल मुदामी जंहिंखे कुझु माण्हू ज़मान हाल इस्तेमाल कनि था, ऐं ॿियो आहे ज़मान हाल मुतशक्की। मूंखे उमेद आहे तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। ओके, अल्लाह हाफ़िज़।